जय झूलेलाल। मां संध्याणी कंचन सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां। अॼु जे व्लॉग में अॼु आहे दामोदर मास चैलेंज जो 24हों ॾींहुं। अॼु आहे गोपाष्टमी। त असां सुबुह जो फटाफट रेडी थी करे सभिनि खां पहिरियों पहुची वियासीं गौशाला, जिते असां प्यारी प्यारी गांयुनि जी सेवा कई, जंहिंसां मन में आनंद अची वियो। ॼण लॻो कि कृष्ण बि अॼु ख़ुशि थी रहिया आहिनि कि मुंहिंजे फेवरेट गऊ माताउनि जी सेवा थी रही आहे। उनखां पोइ असां वियासीं इस्कॉन खारघर, जिते असां भगवाननि जा दिव्य दर्शन कया। सभु लीलाऊं हिकु ई छित जे हेठां ॾिसणु अची वियूं। सॼियूं लीलाऊं मस्तु 3D इफेक्ट सां ठहियलु हुयूं। ॾिसी करे हिकदमि आनंद ई अची वियो। उनखां पोइ असां गौर निताई जो दर्शन करे, श्री राधा मदन मोहन जो दर्शन करे, राम दरबार जो दर्शन करण खां पोइ असां उते ई मंदर में ई कयोसीं दीपदान दामोदर अष्टकम सां गॾु। दामोदर लीला बि उते ई सजियल हुई, त उहो ॾिसी करे अञा मन भाव विभोर थी वियो। ईअं कईसीं असां गोपाष्टमी जी पूॼा। तव्हां गोपाष्टमी कीअं मनाई कॉमेंट करे ॿुधाइजो, ऐं वीडियो खे लाइक करणु बिल्कुलु न विझो। सभिनी सां शेयर कयो जेके बि तव्हांजा सेण सॼण दोस्त मिट माइट आहिनि। मिलूं था ॿिए वीडियो में। तेसिताईं हरे कृष्णा, जय झूलेलाल।